की गोजो बुकुड़ा लिंक रोड की गोजो बुकुड़ा लिंक रोड की जारी है जारी 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 एहतजाजी मुज़ाहिरो प्रेस क्लब जे अॻियां जेको धरणो आहे सिर्फ़ु इन जे लाइ 2022 जो जेको सैलाब आयो खैरपुर नाथन शाह खां गोज़ो बुगबुड़ा ते जेको लिंक रोड तबाह थी वियो आहे, ख़त्म थी वियो आहे, उनजो टेंडर बि मंज़ूर थियो आहे, लेकिन हिन वक़्तु उनजो कमु शुरू न कयो आहे। हज़ारे माण्हुनि जी आमद रफ़्त आहे, मसरूफ़ तरीन रोड आहे जंहिंमें काफ़ी बीमार भलाउनि जा दंगल बि अचनि था। रोड सही न हुजण जे करे रस्ते में तड़पी तड़पी मरी था वञनि पिया। असां मुतालबो था कयूं त फौरी तौर ते इन रोड जी तामीर करे हज़ारे माण्हुनि जी बेचैनी ख़त्म कई वञे। जेकॾहिं रोड जी तामीर शुरू न थी त असां भरपूर तारीख़ हलाईंदासीं। गोदो खां कैनशा ताईं रोड जल्द खां जल्द तामीर करे ॾिनो वञे। ये हुक्मरान खे पंहिंजी अयाशी खपे थी, पंहिंजी हर चीज़ खपे थी, बाक़ी आवाम खे कुझु नथा सम्झनि। हिकिड़ो असांखे बुड़ियो वियो आहे मथां असांजी कंहिं बि बुनियादी शइ खे हू सीरियस नथा वठनि। असां इन्हनि खे चऊं था त असांखे बराए महिरबानी जेके बि असांजा राइट आहिनि जेकर सम्झनि था अगरि में थोरो शर्म आहे त असांखे जल्दी खां जल्दी इहे शयूं असांखे तामीर कराए ॾियनि जंहिंमें असांजो रोड आहे, पाणी आहे, रस्तो आहे। इन खां अलावा जेकी बुनियादी शयूं आहिनि उहे बराए महिरबानी असां आला हुक्मरान खे चवंदासीं त उहे जल्द खां जल्द इन शइ जो एक्शन वठनि ऐं असांखे इहा असांजी जेकी बेचैनी आहे उहा ख़त्म कई वञे। मुज़ाहिरो जो 2022 जी महाबोर में तबाह थियल गोज़ो लिंक रोड है जो खैरपुर नाथन शाह जो अहम तरीन लिंक रोड भी है, तो खैरपुर नाथन शाह जो अहम जो कारोबारी रोड भी है। अफसोस जो मकाम है 1 साल बोर के गुजरी चुका है, लेकिन साल जे अरसे बाद भी गोज़ो लिंक रोड जे नए सिर तामीर जो ज़रे बराबर भी कम आगाज़ न थी सको है। इन वाले सां जी मीडिया की तवससा से आला हुकाम के मुतालबो था कयूं तो खैरपुर नाथन शाह के अहम लिंक रोड अहम कारोबारी रोड के जल्द खां जल्द नए सिर तामीर करे जो इलाके वासियों में बेचैनी ख़त्म कई वञे।